इस्लामकोट शहर खां डीपले नगर पार्क ॾांहुं ठहियल बाईपास रोड जे ॿिन्ही पासनि खां ओंधियो लक कुदरती बीहक सां बीठल तारीख़ी ख़ूबसूरत भड़भांग भिटनि जी गैर क़ानूनी तौर ते सरियाम एक्सीवेटर जे ज़रिए खोटाई कई पई वञे। बासर ठेकेदार भिटनि खे हेवी मशीनरी ज़रिए खोटे ठाहिण बैदि निकिरंदड़ वारी जा खेखड़ा ऐं डंपर भरे विकिरो करण में मसरूफ़ आहिनि। रोडनि जे ॿिन्ही पासनि खां ख़ूबसूरती जी अलामत बणियल भिटूं निशाने ते अची वियूं आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े जी सूंहं तेज़ी सां ख़तम थींदी पई वञे। ठेकेदार वारी जो फी डंपर 50,000 में विकिरो करे रहिया आहिनि। शहरनि डीसी थरपारकर खां मुतालबो कयो आहे त इलाइक़े जी सूंहं ख़तम करे कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मथस केस दाख़िल कया वञनि। एसी जांच ऐं कार्रवाई जो हामी मुख़्तियारकार भिटन ऐं सरकारी ज़मीन खे रेवेन्यू जे अख़्तियार में मञण जो इनकारी राब्ते ते एसी नईम शरीफ़ ॿुधायो त असांखे मामले जी ॼाण नाहे। जांच कयूं था, जेकॾहिं सरकारी ज़मीन तां भिटनि खे खोटरे मिटी खई पई वञे त मुलविसनि ख़िलाफ़ बाक़ाइदा कार्रवाई कई वेंदी। मुख़्तियारकार ज़ाहिद हुसैन अगड़ो राब्ते ते चयो त भिटूं ड्राहिण तोड़े सरकारी ज़मीननि ते थींदड़ कब्ज़ा असांजी ज़िमेवारी में नथा अचनि। हिन मामले खे मिनरल्स ऐं माइंस खातो ॾिसी सघे थो।